नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां क़ौमी शाहराह ते कराची खां मुल्तान वेंदड़ मुसाफ़िर बस नंबर BSA 650 तेज़ रफ़्तार सबब बरसात जे पाणी में रोड तां स्लिप थी कल्टी थी पई है, जंहिं जे नतीजे में हिकु ॿारड़ो 3 सालनि जो इशफ़ाक़ फ़ौत थी वियो है, जॾहिं त औरतुनि ॿारनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में 12 ॼणनि जी हालत नाज़ुक आहे, जेको सिविल अस्पताल कंडियारो मुंतक़िल कया विया आहिनि। ज़ख़्मियुनि में मसामात परवीन, कलसुम, तमरीन, नादिया, नसरीन, गुलाम हुसैन मलिक, ज़ुल्करनैन, अकील, अब्दुल करीम, इशफ़ाक़ मलिक, जावेद मेहर ऐं ॿिया शामिल आहिनि, जेके पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि अलीपुर, मुल्तान, लियाकतपुर खान खां बेला जा रवासी आहिनि। भरिया सिटी पुलिस ऐं मोटरवे पुलिस मक़ामी माण्हुनि सां गॾिजी पहुची माण्हुनि खे कढी अस्पताल पहुचायो, जॾहिं त मामूली ज़ख़्मियुनि खे तबी इमदाद ॾेई मोटरवे पुलिस मंज़िल ॾांहुं रवानो कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।